अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अली हसन अब्बासी किताब आहे हूॾो थी होॾीअं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी, क़िस्त 16। मेहंदीअ जी ॻाल्हि निकिती आहे त हिकु लतीफ़ो ॿुधी वठो। अव्हांखे मालूम आहे त ग़ज़ल गो शाइरनि जो महबूब काफ़ी गो शाइरनि जे पिरीअ वांगुरु नेक, हिजाब ऐं हया वारो या पंहिंजे आशिक़ जो सचो वफ़ादार नथो थिए, बल्कि निहायत ज़ालिम, सितमकश, जफ़ाकार, बदख़ू ऐं खूनी थिए थो। संदसि ज़िंदगीअ जो मक़सदु उहो ई रहे थो त कीअं बि करे मिड़ोई ग़रीब आशिक़ खे सुख सुम्हणु न ॾिजे, खेसि हमेशह ॾुख ऐं ॾझा ॾियो पियो, पीड़िजे ऐं सताइजे, जे घणो घणो करे त खेसि हिजर ऐं फिराक जा सदमा सहाए सहाए या त निहोड़े नास करे एतिरो ज़ईफ़ ऐं नातवां करे छॾिजे जो जॾहिं हज़रत इज़राइल संदसि साह कढणु अचे त खेसि आशिक़ जी बजाए खट ते उन जा कंडा ऐं हॾा बि नज़र न अचनि। जहिड़ीअ तरह हिन फारसी आशिक़ बयानु कयो आहे, तनम अज़े ज़ूफ़े चनाने शुदम के अजले जस्त नयाफ़त नालाए नालाए हर चंद निशाने दादे के दर पैरहन अस्त। ॿियो शेर आहे, अज़ ज़ूफ़े चनाने शुदम के बर बालिनम सदबार अजल आमद वो नशाना ख़त मरा। ॿिया बैत, तबीबा बर सरे बालीन मन आहिस्ता तर बनशीन के तरसम बारे दामनत जे बिस्तरे दोरमे अंदार चनाने ज़ईफ़े शुदम अज़गमत मने दरवेश के सायारा न तो अनम कशीद अज़ पे ख़वेश। या वरी आशिक़ जे खून मां पंहिंजा हथ ऐं न हर वक़्तु रंगींदे खेसि एबने मक खून जी कमी करे आख़िर मारे छॾिजे। उहो ई सबबु आहे जो ग़ज़ल गोयनि चयो आहे त माशूक़ जे हथनि खे मेहंदीअ जे रंग जी ज़रूरत कान थी रहे, संदसि लाइ आशिक़ जे खून जी लालाणी काफ़ी थिए थी। जहिड़ीअ तरह ग़ालिब चयो आहे, खून है दिल खाक में अहवाले बतान पर यानी उनके नाखुन हुए मोहताज है ना मेरे लहद। यानी जेसीं ग़ालिब जीअरो हो तेसीं त माशूक़ जा न हमेशह संदसि खून मां रंग पिया रहिया, लेकिन जॾहिं ख़ैर सां वफ़ात कयाई उन वक़्तु संदसि रूह परफ़तूअ दाह करे चयो त केॾो न अफ़सोस आहे ऐं अरमान आहे मूंखां पोइ कीअं न मुंहिंजे महबूब जा न मेहंदीअ जा मोहताज थी पिया। नज़र अली ख़ान मरहूम खे जॾहिं अब्दुर रहीम खल उहो शेर ॿुधायो तॾहिं फ़ौरन हिन चई ॾिनो त यार, ग़ालिब जो माशूक़ जा न बि ॼण खूनखार जानवर जे न वांगुरु नोकदार हुआ, जन सां ग़ालिब जे जिस्म खे नोंडा ॾेई संदसि रतु कढी पंहिंजा न रंगींदो हो। घड़ीअ खनि उन ई माना ते टहिकड़ो हलियो। उन वक़्तु त सम्झी न थे सघियासीं कल त गोलाईअ ते कटियल न कीअं नोंडा ॾेई सघनि था, लेकिन अॼु सालनि पुॼाणा वञी ज़ाहिर थियो त ग़ालिब जो चिटियल नक्शो बिल्कुलु सही हो ऐं नज़र अली ख़ान जी माना ऐं मफ़हूम बि ठीकु हो। अॼोकिन औरतुनि जा न ॾिसो सूरत ख़्वा सूरत में केॾा न मकरूह आहिनि, ईअं पियो मालूम थिए ॼण इंसानी हथ न बल्कि कंहिं जानवर जा चंबा आहिनि, नोकदार ऐं डिघा न ॼण ॾफ़ा पिया ॾिसण में अचनि, जन जे अंदरां ग़फ़ूनत आमेज़ ग़िलाज़त पिणु भरिजी वञे थी, दीनी तरह बि नाजाइज़ ऐं दुनवी तरह बि ॾिसण जहिड़ा कीन। औरतुनि जो जॾहिं उहो घरेलू तमदन वियो त उन ई तमदन जी पट राणियुनि जा ॻठा बि विया, कननि मां वालियूं, नसबियूं, पनड़ा, झुमक ऐं ॾाविणियूं वयूं, नक मां बूल, बैंसर, फुली, किली, कोको ऐं लौंग लथो। उन बूले या बैंसर ते जेके सचा मोती जहिड़ा हूंदा हुआ, उन्हनि मां औरतुनि महबूब जे सुहिणनि ॾंदनि लाइ तशबीह वरिती, चवंदियूं हुयूं, ॾंद लाॾल जा अहिड़ा त जरकनि था जहिड़ा माणिक मोती, अहिड़ा सुहिणा जहिड़ा मोती शहरनि में बि चवंदियूं हुयूं। ॾंद अदल जा माणिक मोती, कजल जोड़ बनायो, अदल जो थियो लायो सजायो। उहा नथ बि वई जेका सुहाग जी निशानी सम्झी वेंदी हुई, परणे राति पवंदी त वरी तॾहिं लहंदी जॾहिं सुहागण जो साथ लुटिजी वेंदो। नामज़दगी थी त नथ लाइ नक टोपबो, पहिरियों मिठाई विराइबी, सहरा चइबा, हथनि ऐं पेरनि खे मेहंदी लाइबी, मंगणीअ जो जोड़ो ढकाए पोइ उन ई औरत हथां नक टोपाइबो जेका पाण वर सुहाग वारी हूंदी। जॾहिं नक छुटंदो तॾहिं कारो धाॻो कढी
फ़िलहाल लौंग कोको या किली विझी छॾिबी। नक टोपजण शर्त मंगेंदीअ जे मुंहं ते हिजाब हया मां सुर्खी अची वेंदी, जेका हक़ीक़त में उन जो ख़ुशीअ जो मज़हर पिणु हूंदी हुई, जेका घोट जे तसवर सबबि कुंवार जे तहतुल शऊर में पैदा थिए थी। अहिड़ीअ तरह सुहिणी कूंज जहिड़ी ॻिचीअ मां हस हसी गानी लथी ऐं उहो चंदन हार बि वियो, जंहिंजी तशबीह ॾेई महबूब लाइ चइबो हो त ईअं पंहिंजे ॻिचीअ में विझांसि जीअं चंदन हार विझिबो आहे। अहिड़ी तरह सत लड़ी दुरी दुहरी ख्वाह दुआऊं बि लही वियूं। बाहूं ख़ाली जहिड़ियूं गभरू छोकिरनि जूं बाहें कुल्हे कन पई हुई उहा वई त कंगण बाज़ू बंद चूड़ा चूड़ियूं पोचियूं ऐं तावीज़ बि ग़ाइबु थिया। आज जे बाहुनि बाह मां उन वक़्तु भञी आज जी बाही बाह मां उन वक़्तु भञी लाहींदा हुआ जंहिं वक़्तु वरेतीअ जो वर ही जहान छॾींदो हो। आङुरियुनि मां ॻाढ़नि सावनि नंगनि सां मुंडियूं लथियूं, चीच मां छलो वियो ऐं अॼु त वेड़ ऐं खीर मुंडीअ जो तसवर बि कोन थो अचे, वरना उहा शइ केॾी न रोमांटिक हूंदी हुई। घोटे तन कुंवारे तन में पहुची वेड़ ऐं खीर मुंडी चांदीअ या सोन जे वटे में पियल खीर मां कढी कुंवार जे चीच में पाराए त मंगणीअ जो ऐलान थियो। न छड़ो उहो ऐलान थींदो, बल्कि घोट ऐं कुंवार जे माबेन पिणु हिकु तसवराती दुनिया ख़ुशगवार रूह खे तरावत पहुचाईंदड़ ॾाढी सुहिणी ऐं रंगीन क़ाइमु थी वई। जेसी वञी तिथ ॿधिजे ऐं विहांउ पूरो थिए। विहांउ राति ईंदे तेसी ताईं दिमाग़ ऐं दिलुनि में नई ज़िंदगीअ लाइ मुहबत जा प्रीत जा ऐं प्यार जा प्रोग्राम पिया रिथबा। हिकिड़ियूं रिथाऊं पयूं जुड़ंदियूं ऐं ॿियूं पयूं डहंदियूं। न रातियुनि जो उहो राहत बख़्श तसवुरु ग़ाइबु थींदो ऐं न ॾींहं जो उन सिलसिले जूं तारूं टुटंदियूं। घोट खे पंहिंजो पाण पियो वणंदो ऐं कुंवार पंहिंजे मन में जुदा मगन हूंदी। थोरे शकिल सूरत में ॿई सादा हूंदा त बि ॼण पंहिंजो पाण खे मोचारा मोर पिया लॻंदा। न छड़ो पंहिंजा वजूद खेनि उन ई आलम में सुहिणा लॻनि था, बल्कि सॼी काइनात संदन अखियुनि में हसीन थी पवे थी। जॾहिं उहो मक़ाम हासिलु थिए थो, उन वक़्तु गोया इश्क ऐं तसवर जो महराज थिए थो। उहो ई छलो जेको चीच में पवे थो, सो आशिक़ ऐं माशूक़ जे माबेन हिक ॿिए जी निशानीअ तौर बि कतब ईंदो हो ऐं हिक ॿिए सां आइदो पैमान जो सबबु बि बणिबो हो। ॿई दुनियूं उन जी ॾाढी हिफ़ाज़त कंदियूं हुयूं ऐं उनखे साह खां बि वधि सोघो रखंदियूं हुयूं। इब्तिदा में चोटियूं थींदियूं हुयूं ऐं चोटियुनि करण वक़्तु औरतुनि में हिक ॿिए सां ॾाढी रिहाण थींदी हुई। दुनिया जहान जा किसा पयूं कुटींदियूं, वीरियूं ॾेई जुआ बि कढंदियूं, लीखा बि मारींदियूं, लास या मेहंदी विझी काठ जे ॿिमुही फणीअ सां जंहिं ते रंगदार टिकड़नि ऐं आईननि जी गुलकारी हूंदी वार पयूं ॻंढींदियूं। उहो वक़्तु औरतुनि जे ज़िंदगीअ में निहायत अहम हो। उन में हिक ॿिए सां दिलि जा सभई ॾुख सूर ओरींदियूं हुयूं, के बिल्कुलु राज़ ऐं ॻुझ जूं ॻाल्हियूं बि कंदियूं हुयूं। ओड़े पाड़े जी उथी वेठी ऐं ॻोठ जी चार पचार बि पयूं कंदियूं हुयूं। हाणे उहो वक़्तु बि वियो ऐं उहा कचहरी बि वई। पहिरियों 2 चोटियूं वयूं, पोइ हिक चोटी थी ऐं हाणे त न हिक न 2, विचों ई वारनि खे अची अहिड़ो वार चरियो लॻो जो कपिजी कतरिजी चेल छॾे क्याड़ीअ खां बि मथे टपी विया। ज़ालूं हूरा न बल्कि ॼण ग़िलमान पयूं लॻनि। जंहिं दौर जो किसो थो कयां, उन दौर में औरत जे चोटीअ जो ॾाढो एतिराम हूंदो हो। औरत जे चोटीअ जो नंग विधो वियो त सभई दिलियूं अहिड़ियूं साफ़ थी वियूं जहिड़ो आईनो। उहा सींध बि वई जंहिं ॾे औरतूं इशारो करे चवंदियूं हुयूं, हीअ सींध थी ॾियां। गोया उहो कसम खॼी वियो। हाणे जान हली वेंदी पर सींध जो कसम ऐं सींध ते ॾिनल वाइदो कोन टुटंदो। औरत खे पंहिंजनि वारनि जो एतिरो ख़्यालु हूंदो हो जो जॾहिं पुलिस खे कंहिंजो मान लाहिणो हूंदो हो त खेसि चोटीअ कपण जो दड़को ॾींदा हुआ ऐं माई पंहिंजी इज़त ऐं नामूस बचाइण लाइ खूननि जहिड़ियूं ॻाल्हियूं बि ॿुधाए वेंदी हुई। वारनि जी थोरी चग कपे कंहिं माण्हूअ ॾे मोकिलींदियूं त उहो गोया ऐलान हूंदो त अॼु खां पोइ जान वेंदी पर आन न वेंदी ऐं इश्क जो इज़हार बि चोटीअ मां चग मोकिले कयो वेंदो हो। कुंवारे था पंहिंजी न्याणी ॾेई पोइ हमेशह घोटे तन जा काणियारा रहंदा हुआ, छाकाणि त संदन न्याणीअ जा वार घोट जी खट ते विछायल हूंदा हुआ। अलगरज़ जॾहिं चोटियूं वयूं त उन्हनि जो मान बि वियो। सींध न रही त औरत जो कौल ऐं करार बि कोन रहियो।
जॾहिं उहे सभई गुण ऐं ॻाल्हियूं वयूं त सींध जी सरी वई, चोटियुनि जूं सॻियूं वयूं ऐं सोन चांदीअ जा मीनाकारी चोटीअ फुल बि विया ऐं चोटियुनि में पियल चांदीअ या सोन जा जूड़ा पिणु विया। उहो त थियो तमदन जो नुक़सानु, लेकिन वारनि वञण करे अदबी दुनिया खे केतिरो घाटो लॻो। उहे ज़ुल्फ़ ऐं गेसूं विया जिन खे परेशान ॾिसी आशिकनि जे दिलनि जी दुनिया धरम भरम थी वेंदी हुई। उन्हनि कारीहर नांगनि जा जेके वासीगनि जा वर विझंदा हुआ बंद ऐं कमंद विया, न उन्हनि में हल्का रहिया न उन्हनि जा दाम ऐं पेच रहिया। अरमान ऐं अफ़सोस उहो आहे त ग़ज़ल शाइरनि खे फासाइण लाइ माशूक वटि जेके ज़ंजीर हुआ जिन में आशिक वीचारा अची नख चीर थींदा हुआ, से सभु जॾहिं तन ब तक़दीर थी विया त हाणे शहर जे शाइरनि जो उहो गिरोह जेको माशूकनि जे बंदी खाननि में बंदि थियण लाइ हर वक़्तु पियो वाज विझंदो हो, सो काॾे वेंदो। बेपर्दगीअ सबबि औरत जी असमत ऐं इफ़त मां जॾहिं कशिश निकिरी वई त अगठ जी इज़त ऐं हुरमत या उन में जेका तंदी ऐं मज़बूती हुई उहा बि वई, ऐं उहा वई त अगठ में जेके सोन ऐं रुपए जा झाबा पवंदा हुआ तन जो बि रिवाजु निकिरी वियो। पेरनि जे तिरनि ऐं आङुरियुनि मथां मेहंदीअ जो रंग जेको रंग रचाए बीहंदो हो, सो जॾहिं लालाण लाहे पियो त पेरनि जे आङुरियुनि मां मीनाकारी भंडड़ा बि लथा ऐं पेरनि मंझां नूरा कड़ियूं पुठियूं पायल ऐं पाज़ेब बि मोकिलाए विया। केॾी न अरमान ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे, उहे समूरा ॻह गठा ऐं सिंगार संवार जा उहे सभई अंग असबाब रिवाज छॾे विया। औरतूं हाणे शहरनि में छा चवंदियूं? सोनू बाज़ू बंद मां ॾे अदल मोकिलियो, सोनू बाज़ू बंद मां ॾे अदल मोकिलियो। तेसीं नसबिन जोड़ बणायो, सोनू बाज़ू बंद माॾे अदल मोकिलियो, नसबिन जोड़ बनायो ऐं दोहरी घड़ाइज नहरी किथां ॻाए वॼाए सघंदियूं। उहे सोनारा बि त हलिया विया जिन वटि सोन जी परखा थींदी हुई, सच ऐं मठ जो तिफ़ावत कढी ॿाहिरि कंदा हुआ ऐं फ़नी महारत ऐं हथ जी सफ़ाईअ जा कमाल करे छॾींदा हुआ।